पाकिस्तान पंहिंजे तारीख़ में जेके ॿ क़ाइद पैदा कया उन्हनि में हिकु क़ाइद आज़म ऐं ॿियो क़ाइद अवाम हो। ऐं अॼु जॾहिं हीउ मुल्क 63 सालनि जी उमिरि ते पहुचण वारो आहे तॾहिं तारीख़दान इन ॻाल्हि ते मुतफ़िक़ थिया आहिनि त जंहिं मुल्क जा नक्शे निगार क़ाइद आज़म पेंसिल जहिड़े तसवुराती ख़ाके सां ठाहिया हुआ उन में हक़ीक़ी रंग शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टे ई अची भरिया। यानी जंहिं मुल्क जो बुनियाद क़ाइद आज़म रखियो उन मुल्क खे पंहिंजे पेरनि ते क़ाइद अवाम ई बीहारियो। ऐं अहिड़ी तरह मोहम्मद अली जिन्ना हिन मुल्क जो क़ाइद आज़म ऐं ज़ुल्फ़कार अली भुट्टो हिन मुल्क जो क़ाइद अवाम हो। क़ाइद आज़म मोहम्मद अली जिन्ना ऐं संदसि मुस्लिम लीग जॾहिं ही मुल्क ठाहियो तॾहिं क़ाइद आज़म ऐं मुस्लिम लीग जे क़यादत खे अंदाज़ो ई न हो त नए मुल्क जो मुंहुं मुहांडो कहिड़ो हूंदो ऐं उनखे कहिड़ी रीति हलाइबो, उन जो आइनी ढांचो कीअं हूंदो, उन जी इंतिज़ामी शिकिल कहिड़ी हूंदी, जमहूरियत जो कहिड़ो फार्म हूंदो, सूबनि खे कहिड़ा ऐं केतिरा हक़ हासिल हूंदा, मईशत कहिड़ी हूंदी, दफ़्तरी ऐं सरकारी ज़बानूं कहिड़ियूं हूंदियूं। छाकाणि त ऑल इंडिया मुस्लिम लीग जो सिंध में बुनियादु 1938 में पियो ऐं पंजाब में उन जा पेर 1945 खां पोइ पुख़्ता थिया। तंहिं करे क़ाइद आज़म वटि तोड़े मुस्लिम लीग जे क़यादत वटि नए मुल्क जे पार्लियामानी अदालती तोड़े इंतिज़ामी ख़ाके जी का बि चिटी तस्वीर न हुई। जेतोणीकि कुझु बुनियादी सुवालनि ऐं ॻाल्हियुनि बाबति क़ाइद आज़म मोहम्मद अली जिन्ना जा ख़िताब ऐं तक़रीरूं मौजूदु हुआ, पर क़ाइद आज़म जे लाॾाणे खां पोइ मुस्लिम लीग जे कोताह नज़र क़यादत क़ाइद आज़म जे उसूलनि खे पुठी ॾींदे करारदाद मक़ासिद जहिड़ा नवां नज़रिया मैदान ते लाथा ऐं मुल्क खे जमहूरियत जे रस्ते तां हटाए आमिरत ऐं आपेशाहीअ जे खॾुनि ऐं खामनि में किराए छॾियो। इहो ई सबबु हो जो क़ाइद आज़म जे लाॾाणे खां पोइ पाकिस्तान सियासी इंतिज़ामी आइनी तोड़े अदालती महाज़ ते बदउनवानी, जमहूरियत दुश्मनी, मार्शलाई ऐं वन यूनिटी बुहराननि में फासंदो वञी अहिड़े कुन में किरियो जितां अधु मुल्क बंग्लादेश जे नाले में अलॻि थी वियो। इहो क़ाइद अवाम शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो ई हो जंहिं क़ाइद आज़म जे भॻल टुटल पाकिस्तान खे ॿीहर जोड़ण ऐं सहेड़णु शुरू कयो। पर जेकॾहिं ईअं चइजे त ज़ुल्फ़कार अली भुट्टो ई उहो पहिरियों माण्हू हो जंहिं क़ाइद आज़म खां पोइ हिन मुल्क खे ठाहिण ऐं तरक़ी वठाइण लाइ के बुनियादी कम कया तॾहिं बि ग़लति न थींदो। तंहिं करे जेकॾहिं शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टे खे जदीद पाकिस्तान जो बानी चइजे तॾहिं बि शायदि ग़लति न थींदो। 1970 खां अॻु में पाकिस्तान त ज़रूरु मौजूदु हो, पर उन पाकिस्तान खे न मंज़ूर थियल आइन हो, न जमहूरी सिरिश्तो हो, न के सूबा हुआ, न ई उन्हनि सूबनि जूं के मंज़ूर थियल ज़बानूं हुयूं, न का मुआशी पॉलिसी हुई, न ई वरी का ख़ारजा पॉलिसी हुई। बसि ईअं हिकु नाले मातर मुल्क हो ऐं अवाम निधड़कनि घोड़नि वांगुरु मुल्क में हलंदो थिए वरितो जंहिं ते ग़ैबी ताक़त वारा हसवार हुक्मरान बणिजी सुवारी कंदा हुआ। इहो ज़ुल्फ़कार अली भुट्टो ई हो जंहिं क़ाइद आज़म जे पाकिस्तान खे जनम खां पोइ पहिरियों आइन ॾिनो। ज़ुल्फ़कार अली भुट्टे जी हिन मुल्क लाइ सभ खां वॾी सूखड़ी 73 जो आइन आहे। 1973 जे आइन खां पोइ हिन मुल्क में हिकु माण्हू हिकु वोट जो बाक़ाइदा कानून ठहियो। उन आइन जे रोशनीअ में पहिरियों भेरो सेनेट जो वजूद क़ाइमु कयो वियो। मुल्क में 4 सूबनि जो वजूद तस्लीम कयो वियो। 4 सूबाई असेंबलियूं ऐं सूबाई हुकूमतूं क़ाइमु कयूं वयूं। कोटा सिस्टम मुतारफ़ कराए मुल्क जे हर सूबे ऐं हर इलाइक़े जे माण्हुनि खे नौकरियुनि ऐं वॾनि तइलीमी इदारनि में दाख़िलाउनि जी नुमाइंदगी ॾिनी वई। इसी मैदान, इसी सरजमीन से, इसी जलसेगाह से मैंने आपको कहा था कि जमहूरियत के लिए हम जदोजहद करेंगे। तो देख लीजिए, अब कुछ भी कहें, जिस मुल्क ने 25 बरस में अपना आइन नहीं बनाया, जिस मुल्क ने 25 बरस की कोशिश के बावजूद आइन नहीं बना सके, इस हद तक कि अयूब खान ने कहा कि इस कौम से आइन नहीं बन सकेगा, इसलिए मैं अपना आइन देता हूं। और याह्या खान ने भी कहा कि मैंने बड़ी कोशिश की कि असेंबली यानी अवाम आइन बनाए, आइन अवाम नहीं बना सकते, मैं अपना आइन दूंगा। मैंने कब आपको कहा कि मैं अपना आइन दूंगा? मैंने कहा कि दस्तूर बनाएंगे, और दस्तूर 2 साल के अंदर, जहां एक दस्तूर 25 बरस में नहीं बन सका, यहां 2 साल के अंदर 2 दस्तूर, एक अबूरी दस्तूर, वो भी मेरा बना हुआ अबूरी दस्तूर नहीं था। नरगो एतिरो पर शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टे 1970 खां पोइ पहिरियों भेरो मुल्क लाइ सनअती, हिरफती ऐं मालियाती इदारनि जो बुनियादु रखियो। क़ाइद आज़म जे लाॾाणे खां पोइ यतीम बणियल मुल्क खे कुझु ख़ानदाननि ऐं फ़ौजी तोड़े शहरी नौकरशाहीअ जे आफ़ीसरनि फुरे फ़क़ीर बनाए छॾियो हो। बैंकुनि, इंश्योरेंस कंपनियुनि,
फ़ोन ऐं बिजलीअ खां वठी मशीनी औज़ार ठाहींदड़ कंपनियुनि ताईं हर इदारो कंहिं न कंहिं अहिड़े ख़ानदान जी मिल्कियत हो जेको ख़ानदान पाकिस्तान ठहण खां पोइ उन्हनि कंपनियुनि जो मालिक बणियो हो। शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टे उन्हनि कंपनियुनि खे क़ौमी मिल्कियत में वठी पहिरियों भेरो ॼण रियासत जे मिल्कियत जो बुनियादु विधो। न रुॻो एतिरो पर स्टील मिल, हेवी मैकेनिकल कॉम्प्लेक्स ऐं पोर्ट कासम जहिड़ा वॾा सनअती ऐं तिजारती इदारा ठाहिया विया। बाण ठाहिण जा कारखाना लॻा, स्कूल, इस्पतालूं, प्रोफेशनल कॉलेज ऐं यूनिवर्सिटियुनि जा ॼार विछाया विया। झर जंग में पका रस्ता यानी रोड ठहिया। भुट्टे जो हिन मुल्क खे हिकु वॾो तोहफ़ो पाकिस्तान जो एटमी प्रोग्राम पिणु हो। इहो भुट्टे जे जोहरी या एटमी प्रोग्राम जो ई नतीजो हो जो पाकिस्तान पंहिंजे सभिनी कमज़ोरियुनि ऐं ॿाहिरियनि ख़तरनि बावजूदु हिकु मुल्क तौरु अॼु बि क़ाइमु आहे ऐं हिन मुल्क ते को बि ॿाहिरियूं मुल्क या ताक़त एटमी ताक़त हुजण जे नाते हमिलो न करे सघी आहे। न रुॻो एतिरो पर भुट्टे फ्रांस खां एटमी बिजली घर पिणु वरितो। इहो भुट्टे जे ख़ारजा पॉलिसीअ जो ई नतीजो हो जो पाकिस्तान पहिरियों भेरो उन वक़्त जे टिनि वॾियुनि आलमी ताक़तुनि चीन, रूस ऐं अमेरिका जे तवजह जो मर्कज़ बणियो। इहो भुट्टे जो दौर ई हो जॾहिं मुल्क जे माण्हुनि ख़ासि करे सिंध जे माण्हुनि जा ॿाहिरियनि मुल्कनि लाइ दरवाज़ा खुलिया। भुट्टे जे दौर में ई सिंध जे आम माण्हुनि कराचीअ जा रोड ऐं इमारतूं ॾिठियूं ऐं दादू, लाड़काणी ऐं शिकारपुर जे माण्हुनि खे वॾे अंग में अरब मुल्कनि में नौकरियूं मिलियूं। भुट्टे खां अॻु वारो दौरु हिन मुल्क में ऐं ख़ासि करे सिंध में ग़ुरबत, मिसकीनी ऐं नाले मातर तरक़ीअ जो दौरु हो। भुट्टे जे इक़्तिदार में अचण खां पोइ मुल्क में पैसे जी ॾेती लेतीअ ज़ोर वरितो, कारोबार तरक़ी कई, माण्हुनि खे नौकरियूं मिलियूं। अरब मुल्कनि जो पैसो अचणु शुरू थियो जंहिंजे करे माण्हुनि में ज़ाती तरह ऐं ॻोठनि, शहरनि ऐं शाहराहनि ते आम तरह तरक़ी ऐं आसूदगी नज़र अचणु लॻी। शहरनि विच में रोड ठहणु लॻा, शहरनि ऐं ॻोठनि अंदरि माड़ियूं ऐं पक सिरायूं जायूं जुड़ण लॻियूं, नवां कपिड़ा ऐं वाचूं ॾिसण में आयूं, नयूं गाॾियूं ऐं जीपूं रोडनि ते डोड़ंदे नज़र आयूं। मजमूई तरह ईअं चई सघिजे थो त भुट्टे जे इक़्तिदार खां पोइ सुस्त रफ़्तारीअ सां हलंदड़ मुल्क तोड़े सिंध जे तरक़ीअ जो गाॾो तेज़ीअ सां डोड़ण लॻो। पर भुट्टे हिन क़ौम खे रुॻो ज़ाती आसूदगी या समाजी तरक़ीअ जो तोहफ़ो ई न ॾिनो, पर शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टे हिन मुल्क जे अंदरि माण्हुनि जे ज़हननि ऐं ज़बानुनि ते लॻल सदियुनि जा उहे ताला पिणु टोड़िया। इहो संदसि हिन मुल्क जे मिसकीन अवाम ते वॾो एहसान आहे। मेरे साथियों और मुसलमानों, मैं तुम्हें गवाह देता हूँ, मैं तुम्हें अल्लाह ताला के हाजिर नाज़िर करके गवाह देता हूँ कि मुझे इक़्तिदार का हवस नहीं था। मैंने इक़्तिदार की कुर्सी को पहले ठोक के ताशकंद के बाहर फेंक के रखा था। इक़्तिदार का हवस नहीं था। मैं देख रहा था कि पाकिस्तान के लिए एक तबाही आ रही है। मैं सियासी जायजा ले रहा था। मुझे मालूम था कि ये मुकाबला नहीं कर सकेंगे, ये हाल नहीं हो सकेंगे, इनमें वो अहलियत नहीं है, इनमें वो सियासी काबिलियत नहीं है, ये आवाम के नुमाइंदे नहीं है, ये काम को बिगाड़ेंगे, ये काम को बनाएंगे नहीं, इनको सियासत की कोई समझ नहीं है। इसलिए मैं कह रहा था, ओ खुदा के लिए अवाम के नुमाइंदों को इक़्तिदार दो। क्यों मैं इक़्तिदार चाहता था? मैं इक़्तिदार बज़ाते खुद
जुल्फिकार अली भुट्टो के लिए नहीं चाहता था, मैं इक़्तिदार गरीबों के लिए चाहता था, मैं इक़्तिदार मेहनत कशों के लिए चाहता था, मैं इक़्तिदार आवाम के लिए चाहता था, मैं इक़्तिदार आम के लिए चाहता था। भुट्टे खां अॻु में सवाइ कामरेड हैदर बख्श जतोई जे कुझु साथियुनि जे बाक़ी आम माण्हूअ लाइ सियासत ते ॻाल्हाइण खे ॼण हराम सम्झियो वेंदो हो। भुट्टे खां अॻु में सियासत वॾेरनि ऐं वॾनि माण्हुनि जो खेल सम्झी वेंदी हुई, पर भुट्टे पहिरियों भेरो मुल्क जे सियासत खे ग़रीबनि, मज़दूरनि, हारियुनि ऐं शागिर्दनि जी मिल्कियत करार ॾिनो। I am making an appeal to everyone, to every citizen of Pakistan, to this and to the ladies, to the women, to the children, to every citizen of Pakistan, as I said. But most of all, I'd like to speak to the students, appeal to them, the younger generation that was ever so kind to me. This is a generation which I adore, and I'm terribly fond of this generation. I can never forget that the youth of Pakistan gave me unanimous support when I left Ayub Khan's government in 1966. I had the unanimous support of the students of this country, and believe me, in my whole life I have never considered any achievement greater than the achievement I felt when the whole of the youth of Pakistan rallied round me. That was a great sense of exaltation, and I tell you that I miss those days. जेतोणीक कामरेड हैदर बख्श जतोई जी जदोजहद सबबि कामरेड लफ़्ज़ सिंध में घणो आम हो, पर कारकुन या वर्कर जो लफ़्ज़ भुट्टे जी ईजाद आहे। भुट्टे सिंध जे माण्हुनि खे सैयदनि, पीरनि, मीरनि ऐं वॾेरनि जे सवें सालनि वारी ख़ानदानी ग़ुलामीअ जे क़ैद मां आज़ादु करायो, जंहिंखां पोइ सिंध में सिर सैयद जो वोट भुट्टे जो मुहावरो मुतारफ़ थियो। मतिलब त भुट्टे हिन मुल्क जे सियासत, मईशत तोड़े समाजात खे अहिड़ी गुॾ ऐं उथल ॾिनी जो उन जे नतीजे में हिन मुल्क जी सियासत ऐं समाज जो रुगो रंग ऐं ढंग ई तब्दील न थियो, पर उन जो मुहांडरो ऐं मुस्तक़बिल ई मटिजी वियो। जेकॾहिं पाकिस्तान जे सियासत ऐं समाज जो अॼु ॻूढ़ो अभ्यास कजे त मालूम थींदो त हिन मुल्क जे सियासत तोड़े समाज ते भुट्टे जा अणचिट असर आहिनि। हिन मुल्क जो समाज ऐं सियासत ॼण भुट्टे खां अॻु ऐं भुट्टे खां पोइ वारनि ज़माननि में तक़सीम थियल आहे। भुट्टे जे उन तब्दीली वारी सियासत जे मुखालफ़नि, ख़ासि करे जनरल ज़िया, जॾहिं भुट्टे जो तख़्तो ऊंधो कयो हो, तॾहिं हिन भुट्टे जे समूरनि मुखालफ़नि खे पाण सां गॾु विहारियो हो ऐं भुट्टे जे आंदल सभिनी सुधारनि खे उबतो करण या ख़तमु करण जी कोशिशि कई हुई। जनरल ज़िया भुट्टे जे बर्पा कयल इनक़लाब ऐं नवनि सियासी अंदाज़नि ऐं सुधारनि खे त ख़तमु न करे सघियो, पर हिन भुट्टे जे सभिनी मुखालफ़नि खे गॾाए भुट्टे ऐं उन जे निशानियुनि जो मुक़ाबिलो करण लाइ तयारु ज़रूरु कयो। इहो ई सबबु आहे जो मुल्क में अॼु जेका बि सियासत थिए थी, उहा भुट्टे जे चौधारी फिरे थी। उहा सियासत या भुट्टे जे हामियुनि जी आहे या भुट्टे जे मुखालफ़नि जी आहे। यानी मुल्की सियासत जे कमान जा अॼु उहे ॿ छेड़ा आहिनि, जिन मां हिकु प्रो भुट्टो ऐं ॿियो एंटी भुट्टो आहे। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जे इक़्तिदार खे ख़तमु करण लाइ PN जेका तहरीक हलाई हुई ऐं जंहिंखे बहानो बनाए जनरल ज़ियाउल हक़ जहिड़ी तरह मुल्क ते कब्ज़ो कयो हो, तॾहिं ज़ियाउल हक़ ऐं उन जे साथारियुनि पाकिस्तान खे हिकु कट्टर मज़हबी रियासत बनाइण जो रस्तो इख़्तियार कयो हो। शहीद भुट्टे जेल में बंदीअ दौरान ज़ियाब ऐं उन जे साथियुनि जा पेर ॾिसी सम्झी वरितो हो त अकुल जा ई अंधा हुक्मरान मुल्क खे मज़हबी जुनून वारी रियासत में तब्दील करण जी कोशिश करे रहिया आहिनि। ऐं पोइ जेल में लिखियल पंहिंजे आख़िरी किताब में शहीद भुट्टे इहो ॼाणायो हो त जेकॾहिं हिन मुल्क खे बुनियाद परस्ती ॾांहुं धिकियो वियो ऐं मज़हबी जुनून खे हथी ॾिनी वई त पोइ सुभाणे अफ़गानिस्तान मां बि मज़हबी जुनून उथंदो, जेको पाकिस्तान जे रियासत जा परब साड़ींदो। अॼु खां 31 साल अॻु रावलपिंडीअ जे हिकु ऊंदाही जेल जे कोठड़ीअ में शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे हिन मुल्क खे मुस्तक़बिल में लॻंदड़ ख़तरनि जी जेका निशानदही कई हुई, अॼु उहा जीअं जो तीअं हिन मुल्क खे साड़े ॿारे तबाह करे रही आहे। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे हिन मुल्क लाइ जेको कुझु कयो, उहो अॼु हिन मुल्क खे कमु अची रहियो आहे। ऐं शहीद भुट्टे पंहिंजे ज़िंदगीअ जे आख़िरी ॾींहंनि में हिन मुल्क जे मुस्तक़बिल खे लॻल जिन ख़तरनि जी निशानदही कई, उहे सभु ख़तरा अॼु पाकिस्तान खे वकोड़े विया आहिनि ऐं मुल्क मज़हबी जुनून जे बाहि में सड़ी ॿरी ख़ाक थी रहियो आहे। भुट्टे जो कयो ऐं भुट्टे जो कहियो, यानी भुट्टे जा कयल कारनामा ऐं भुट्टे जा चयल जुमिला अॼु असांजे आॾो हिन जी अज़मत ऐं दानाई जी साख भरे असांखे ॿुधाए रहिया आहिनि त जंहिं अज़ीम अॻवान जो वक़्त जे अंधनि, ॿोड़नि ऐं ॼामड़नि हाकिमनि क़दुरु न कयो, वक़्तु ऐं तारीख़ उन जो क़दुरु ज़रूरु कंदी।
ऐं हिन अज़ीम शख़्स खे हिकु ॾींहुं ॿिन्ही हथनि सां सलाम कंदी। चयो तूं मूंखां पोइ कंहिंजो थींदे कीनरा, वाका कंदी वो सदियूं तो लाइ सिंधड़ी। And I've got to say to the Prime Minister that thank God he wasn't the Democratic candidate in New York. I've known a lot of statesmen who were politicians. And I've known a lot of politicians who want to be statesmen. But this is the greatest combination of both that I've seen in a long time.